बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा कुल्लि वलिय्यिकल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाई फ़ी हाज़ि साअति व फ़ी कुल्लि साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व आइना हत्ता तुस्किनहु अर्दक तवा व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला बुलंदतर सलवात। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत, एल बेज दुश्मनन ते लानत, जिन करबला में सैयदन के कैदी बनायो उन्हनि ते लानत। नारे हैदरी, हैदरी बर मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदतर सलवात। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमन नबीयीन व सय्यदुल मुरसलीन सय्यदना व नबियना व शफीयना मौलाना व बिल क़ासिम मुहम्मद अस्सलातु वस्सलामु अला अहले बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन हुसैन अल गरीब अल मज़लूम अल मक़तूल बेअर्ज़े करबला इंद वक्त विदा मिनल ख़याम वया ज़ैनब वया उम्मे कुलसूम वया रुकैया वया फ़िज़्ज़ा उम्मी अलैकुम मिन्नी सलाम सलवात। अम्मा बाद फ़क़त क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वस्तईनु बिस्सब्रि वस्सलात व इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल ख़ाशिईन बर मोहम्मद व आले मोहम्मद बुलंदतर सलवात। परवरदिगार आलम पाने पाक कलाम कुरान मजीद में इरशाद तो फरमाए वस्तईनु बिस्सब्रि वस्सलात, यानी मदद वठो नमाज खां ऐं सब्र खां। व इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल ख़ाशिईन, नमाज भारी नाहे उन्हनि ते जेके दिलि सां मुंहिंजे तरफ़ झुकनि था। क़ुरान मजीद में ख़ुदावंद आलम चई छॾियो त मदद वठो नमाज खां ऐं सब्र खां। हाणे अगरि जे असां ॾिसूं था नमाज़ सम्झ में अची वई, सब्र कहिड़ो थो परवरदिगार आलम चवे। अगरि असां दुनियावी नज़रुनि में ॾिसूं न, दुनिया जे हिसाब सां ॾिसूं त सब्र इन खे चइबो आहे अगरि कंहिं माउ जो पुटु मरी वञे इन मुसीबत ते ख़ामोश थिए त इहो सब्र आहे। अगरि कंहिं घरवारीअ जो शोहर मरी वञे इन मुसीबत ते ख़ामोश रहे त इहो सब्र आहे। अगरि कंहिं भेण जो भाउ मरी वञे,
ऐं इन मुसीबत ते ख़ामोश रहे त सब्र आहे। या मां ईअं खणी चवां कंहिं पीउ जे हिकु अकेली नियाणीअ सां का ज़्यादती थिए, पीउ ख़ामोश थी वञे त इहो सब्र आहे। लेकिन परवरदिगार आलम जेको क़ुरान मजीद में थो चए न त वस्तईनू बिस्सब्र वस्सलात, यानी मदद वठो नमाज़ खां ऐं सब्र खां। इहो दुनियावी सब्र न आहे जेको ख़ुदा क़ुरान में ज़िक्र कयो आहे। सब्र जेको ख़ुदावंद आलम क़ुरान में ज़िक्र कयो आहे न, उहो सब्र इहो आहे। परवरदिगार आलम चवे थो त जॾहिं सॼो ॾींहुं दुनियावी कम करे बिस्तर ते ईंदा आहियो न, त इंसानु सॼो ॾींहुं जॾहिं फितरत इंसानु आहे, जॾहिं सॼो ॾींहुं कमु कंदो न, राति जो थकावट महसूसु कंदो आहे। थकावट जे करे चए थो जंहिं महिल तव्हां बिस्तर ते वञो न, बिस्तर ते सुम्हो था, जंहिं महिल सुम्हो था अधु राति जो वक़्तु थिए न, ऐं तव्हां अधु राति जो पंहिंजी इन प्यारी निंड खे छॾे करे उन बिस्तर तां उथी करे, ऐं अगरि सियारे जो सर्द राति हुजे न, सियारे जी सर्द राति हुजे, उन राति में तव्हां उथो, थधे पाणीअ सां चए थो वुज़ू कयो, मुसले ते अचो, मुसले ते अची करे जंहिं महिल तव्हां चवंदा आहियो न अल्लाह अकबर, ख़ुदावंद आलम चए थो इहो सब्र आहे। जंहिं महिल तव्हां अधु राति जो उथी करे पंहिंजी प्यारी निंड छॾे करे बिस्तर तां उथी जंहिं महिल मुसले इबादत ते अचो, चओ अल्लाह अकबर, चए थो इहो सब्र अथव। अगरि असां ॾिसूं था त दुनियावी हिसाब सां 5 वक़्ती नमाज़ खोड़ माण्हू मिलंदा, लेकिन तहजुद गुज़ार घटि मिलंदा। छो तहजुद जी नमाज़ अधु राति जो उथी करे थी पढ़िजे। अगरि असां चाहियूं था न त इन आयत जे मिस्ताक खे ॾिसणो आहे त हली करबला में ॾिसूं। फजर खां वठी करे असर ताईं आशूर जी मां चवां चल सिज बुलंद न थिए हा, जे थियो त सब्र ॾिसो उन ज़हरा जे लाल जो। होॾां आज़ाने अकबर सां आशूर जो ॾींहुं बुलंद थियो आहे, शुरू थी वियो आहे। लेकिन फजर खां वठी करे असर ताईं हुसैन ईअं जनाज़ा खणंदो रहियो। जंहिं महिल न टे पहरीअ जो टाइम थियो आहे, असर जी आज़ान आई आहे, आज़ान में थो अचे अल्लाह अकबर, हुसैन ज़ीन खां ज़मीन ते अची करे चवे थो सुभान रब्बी अल आला। जंहिं महिल मौला ईअं चवनि था न, ख़ुदावंद आलम चए थो इहो सब्र अथव। दुनियावी सब्र बि ॾिठो, लेकिन चए थो जेको क़ुरान में मां ज़िक्र कयो आहे न, उहो इन सब्र जो ज़िक्र कयो आहे। मां पहिरियां बि आयत पढ़ी आयमि वस्तईनू बिस्सब्र वस्सलात, मदद वठो नमाज़ खां ऐं सब्र खां, व इन्नहा लकबीरतुन इल्ला अल ख़ाशिन। नमाज़ भारी नाहे उन्हनि ते जेके दिलि सां मुंहिंजे तरफ़ झुकनि। हुसैन झुकियो, ख़ुदावंद आलम क़ुरान में ज़िक्र करे छॾियो। मां चवां क़ुरान ख़ुदा जो पाक किताब आहे। क़ुरान में जेका शइ ज़िक्र थिए, ख़ुदि क़ुरान अज़मत वारो, जेको उन में ज़िक्र कयो वञे उहो क़ुरान खां वधीक अज़मत वारो। क़ुरान जी आयत थी वई जंहिंमें परवरदिगार चओ त तव्हां नमाज़ खां बि मदद वठो, सब्र खां बि मदद वठो। लेकिन जंहिं महिल मां चवां असुर जो जंहिं महिल परवरदिगार आलम हुकुम ॾिनो न त नमाज़ खां बि मदद वठो, सब्र खां बि मदद वठो, जंहिं महिल करबला में इन मौला ॾिठो न त आशूर जो ॾींहुं शुरू थी वियो आहे। मौला सुबुह खां वठी करे असर ताईं जनाज़ा खणंदा रहिया, लेकिन किथे बि हुसैन थकियो न, किथे बि ज़हरा जो लाल थकियो नाहे। असां पहिरीं मुहर्रम खां वठी करे 10 मुहर्रम ताईं मसाइब ॿुधंदा ईंदा आहियूं, मसाइब ॿुधंदा ईंदा आहियूं। ऐं छा चवंदा आहियूं, पहिरीं खां वठी करे 10 ताईं मजलिसुनि में ईंदा आहियूं, चवंदा आहियूं आशूर जी राति जेका गुज़री वई न, यानी 10 मुहर्रम जी राति, इहा शहीदनि जी राति हुई। लेकिन जंहिं महिल 11 जी राति अचे न, इहा शहीदनि जी राति न, इहा असीरनि यतीमनि ग़रीबनि जी राति आहे। ग़रीब कंहिंखे चइबो आहे? दुनिया में ग़रीब उनखे चवंदा आहियूं न जंहिं वटि खाइण लाइ कुझु न हुजे, जंहिंखे पेट जे गुज़र सफ़र लाइ औलाद खे पालण लाइ कुझु न हुजे। लेकिन मां चवंदमि हुसैन उहो ग़रीब नाहे। 28 रजब ते मदीनो छॾियईं, पंहिंजे घर खे अहलो अयाल खे वठी करे जंहिं महिल करबला जी ज़मीन ॾांहुं सफ़र कयो न मौला, त मौला रस्ते में इहो चवंदा पिया अचनि,
मां नाना तुंहिंजे दीन खे बचाइण लाइ सबुरु कयो आहे। ख़ुदावंद आलम चए थो हुसैन रस्ते में बार बार इहो ॿुधंदा ईंदा आहियूं, किताबनि में लिखियलु आहे। मौला बार बार इहो दोहिराईंदा हूंदा त मां नाने जे उम्मत जी इस्लाह लाइ करबला ॾांहुं थो वञा। लेकिन करबला में अची करे 2 मुहर्रम ते जंहिं महिल मुंहिंजो इमाम पहुतो आहे न, 2 ते पहुची करे परवरदिगार आलम मौला 2 ते पहुची करे मौला ॿुधाईंदा। जंहिं महिल 2 ते मौला ज़मीन करबला ते ख़ैमा खोड़िया न, अब्बास मौला चएसि थो मौला इजाज़त ॾियो हा त दरिया खे पंहिंजे कब्ज़े में कयूं। मौला चएसि थो हुसैन जंग न करण आयो आहे। अब्बास हौसलो रख, हुसैन करबला खे फतह करण आयो आहे। हुसैन करबला खे फतह करण आयो आहे। जंहिं महिल ॾिसूं था 2 मुहर्रम गुज़रियो, 3 गुज़रियो, 4 गुज़रियो, असां इहो चवंदा आहियूं त पहिरीं खां वठी करे 8 ताईं 9 ताईं हर राति जा मसाइब आहिनि। मां चवंदमि हर राति जा मसाइब विरहायल असांजा हिकु राति में, हिकु ॾींहं में ज़हरा जो घर उजड़ी वियो। उजड़ो कहिड़े तरीक़े सां आहे? जंहिं महिल चवंदा आशूर जो सिज बुलंद थियो, मौला हुसैन पंहिंजे शबीह पैगंबर सुहिणे जवान खे सॾु कयो। चएसि थो अकबर अॼु आज़ान तूं ॾे हा। जंहिं महिल मौला अकबर चयो न अल्लाह अकबर, चवंदा ख़ैमनि में बीबियूं नंढड़नि नंढड़नि ॿारनि खे बि उथारे चवनि थियूं आख़िरी आवाज़ ॿुधो शबीह पैगंबर जो। वरी अलाए ॿुधण नसीब थिएव अलाए न थिएव। रावी लिखे थो जंहिं महिल अकबर चयो अल्लाह अकबर, ख़ैमनि में कुहराम पइजी वियो। मां पढ़ियो तव्हां ॿुधो, ज़हननि खे करबला ॾांहुं खणी हलो। 65 साल जो पोढ़ो पीउ आहे, 18 सालनि जो जवान पुट आहे। दुनिया में दस्तूर आहे जॾहिं बि कंहिं पोढ़े पीउ जो जवान पुट मरी वञे न त पीउ खे दुनिया वारा दिलासा ॾियण ईंदा आहिनि ऐं घर वारनि खे जनाज़ो न खणण ॾींदा आहिनि। लेकिन मुंहिंजो सलाम आहे ज़हरा जे उन ग़रीब ते। रावी लिखे थो फजर खां असर ताईं जनाज़ा खणंदो रहियो, हुसैन न थकियो आहे। जंहिं महिल अकबर जे जनाज़े ते आयो आहे न मौला अकबर जे जनाज़े ते आयो आहे, ॾिसे थो हिकु पर्दादार बीबी वेठी आहे जंहिंजो हथ अकबर जे सीने में लॻल बरसीअ ते आहे। चएसि थो केरु हे नकाब पोश, कंधु मथे करे चएसि थी हुसैन सुञाण तुंहिंजी पर्दादार भेण ज़ैनब आहियां। मौला रोई करे चएसि थो ज़ैनब अगरि मां आहियां त तूं मतल में छो आईं? रोई करे चएसि थी भाउ ज़ैनब जो दिलि न पियो चाहे त अकबर जे सीने में लॻल बरसी पहिरियां तूं ॾिसे। मां पालियो तो जड़ियो आहे, पालना ॾुखी हूंदी आहे, वधीक ॼण वारी बर्दाश्त ॾुखी हूंदी आहे। मौला चएसि थो, चवंदा ज़ैनब साइण खे मौला चयो त ज़ैनब तूं ख़ैमनि में हली वञे हा। चवंदा बीबी ख़ैमनि में हली वई। मौला अकबर खे मौला हुसैन जंहिं महिल ॾिठो न त हाणे अकबर अखियूं बंदि करणु शुरू कयूं, मौला चएसि थो अकबर ईअं न कर, अकबर ईअं न करे, तूं थोरो इहो सोच फजर खां असर ताईं जनाज़ा खया आहिनि। अकबर तुंहिंजे वए खां पोइ मुंहिंजे अखियुनि जो नूर हलियो। अकबर मौला जे सीने में मौला करबला जे ग़रीब बरसीअ में हथ विधो। जंहिं महिल हथ विधई न अकबर खे चए थो कुझु तूं खणे, कुझु मां बरसीअ ते ज़ोर। रावी लिखे थो दुखी की सुखी बरसी सीने मां निकिती आहे। जंहिं महिल मुंहिंजे मज़लूम इमाम ॾिठो न बरसी निकिरी वई आहे, चएसि थो अकबर उथे हा, कुझु तूं हलण जी कोशिशि करे, कुझु मां खण। चवंदा जंहिं महिल हिन करबला जे सुहिणे जवान जो जनाज़ो ख़ैमनि में अची वियो, हिकु अकबर आहे हिकु असगर आहे। अकबर तलवार सां जंग कई, हुसैन जे सगीर
असगर सुहिणी तबस्सुम सां जंग कई। मां चवंदमि सभु जनाज़ा मौला खयां, लेकिन ॾाढो ओखो खयई रबाब जो असगर। जंहिं महिल मौला ख़ैमनि में ईंदा आहिनि न, चवंदा अथसि रबाब असगर तयारु करे ॾे हा। मां घणेई कपिड़ा पाराया, सीने ते 2-3 लिबासनि जा तह ॾेई मोकिलियई त सगीर नंढड़ो हुरमला जो तीर गरो हूंदो। पर मां हथ ॿधी चवां मुंहिंजी रबाब साइण, तोखे कहिड़ी ख़बर तो त जिस्म ते तह ॾिना कपिड़नि जा। असगर खे तीर उते लॻो जितां खीर वहण जी मौसम हुई। रावी लिखे थो जंहिं महिल असगर जी शहादत थी वई आहे, मौला ख़ैमनि जे वेझो आया। ख़ैमनि जे जंहिं महिल वेझो आया न, सकीना साइण पेरनि जे कदमनि जे अचण जो आवाज़ ॿुधो। जंहिं महिल आवाज़ ॿुधई, वेझो वञी करे चएसि थी बाबा असगर ख़ामोश थी वियो। बाबा असगर खे पाणी पियारे आयो। मौला चएसि थो सकीना असगर जी प्यास ख़तम थी वई। चएसि थी बाबा बाबा मूंखे बि ॿधक पाणीअ जो पियारो। रावी लिखे थो 4 सालनि जी भेण, 4 महीननि जो भाउ, करबला जे ग़रीब बाबा हटाइया हथनि खे अॻिते करे चएसि थो सकीना ॾिस पंहिंजो नंढड़ो भाउ। मां चवां हर ज़ख़्म करबला जे ग़रीब खां बर्दाश्त थी वियो, लेकिन ॾाढो औखो हुयसि ख़ैमनि मां अलविदा करणु। सभिनी मोकिलायो, लेकिन जंहिं महिल करबला जो ग़रीब ख़ैमनि मां मोकिलाइण आयो न, पुराणो कुर्तो पातल आहे, गिरेबान फाटल आहे, छले कंहिं धीउ ते अहिड़ो वक़्तु न अचे जहिड़ो वक़्तु सकीना साइण ते आयो। बाबे खे चए थी बाबा कॾहिं अहिड़ो लिबास न ॾिठो थी। बाबा चाचो वियो न वापसि आयो, अब्बास वियो वापसि न आयो, अकबर भाउ वियो वापसि न आयो, सगीर वियो वापसि न आयो। बाबा बाबा अगरि वञे थो मक़तल ॾांहुं, सकीना जो हिकिड़ो सवाल पूरो करे वञे हा। करबला जे ग़रीब सीने ते सुम्हारियसि, चएसि थो कहिड़ो सवाल अथई? चएसि थी बाबा परदेस में को सहारो न बचो। बाबा असांखे मदीने ॾे छॾे हा, तूं करबला जे मक़तल ॾे वञे हा। मौला चएसि थो सकीना मदीनो ॾाढो परे आहे। भेण खे सॾु करे चएसि थो ज़ैनब हुसैन जी अमानत ॾेई सकीना हिन खे वठे हा, हुसैन पंहिंजो आख़िरी इंतकाम पूरो करे अचे हा। हिकु कल्ह जी राति ही जेका शहीदनि जी राति आहे, हिकु अॼु जी राति आहे जेका असीरनि जी राति आहे। कल्ह अकबर मौजूद हुयो, पंहिंजे माउ वटि रबाब जी झोली आबाद हुई, सकीना जे सीने जो सुकून बाबो मौजूद हुयसि। रावी लिखे थो जंहिं महिल आशूर जी राति गुज़री वई, शाम ग़रीबा जी शाम वेझी थी न, ख़ैमनि खे बाहियूं लॻी वयूं, ख़ैमा सड़ी विया, रात जो वक़्तु थियो, ज़ैनब के हुसैन जे सीने जो सुकून सकीना याद आई। बीबी हेॾे पासे ॾिठो, बीबी हुन पासे ॾिठो, सॼे ॾिठई सकीना नज़र न आई, खॿे ॾिठई सकीना नज़र न आई। बीबीअ मक़तल ॾांहुं रुख कयो, रोईंदी रोईंदी चए थी ऐ न सकीना, ऐ न सकीना, सकीना तूं किथे आ? हुसैन जी आख़िरी अमानत तूं किथे आ? रावी लिखे तो साइण आवाज़ ॾींदी ॾींदी मक़तल में आई आ। जंहिं महिल मक़तल में आई न त छा थी ॾिसे, हिकिड़ो बेसर जनाज़ो आ, उन जे सीने ते पंहिंजे मुंहं खे रखियूं वेठी आ, रोई करे चए थी बाबा उथ सकीना सां मिठियूं ॻाल्हियूं करे, बाबा उथी सकीना जे सुम्हण जो टाइम
जी चेस्ती सकीना सकीना कीअं सुञातई त ही तुंहिंजो बाबो रोई चवेसि पुफी जंहिंमहिल मक़्तल में आयमि रोई करे चवां पियो मुंहिंजे टिनि ॾींहंनि जा प्यासा बाबा बाबा सकीना खे तुंहिंजी यादि थी अचे रोई करे चवे थी साइण थी चवे जंहिंमहिल मां पुछियोमांसि न मां खे लोॾे करे चयोमांसि सकीना ॿुधाए चएसि थी पुफी मक़्तल में आयमि हिकु जनाज़ो न हुयो 72 बेसर जनाज़ा पिया न पोइ सम्झ में अचे बाबो किथे आ रोई सॾ कयामांसि हिन बेसर जनाज़े जी बाह बुलंद थी रोई करे चवे पियो या बुनैया इलैया सकीना ए मुंहिंजी प्यारी थी सकीना हेॾा हलिया साइण सकीना खे ज़ैनब कुबरा उतो उथारियो बाह खां वठी करे जंहिंमहिल मक़्तल खां ख़ैमन खां ॿाहिरि वई न साइण मक़्तल खां ॿाहिरि निकिती आहे ख़ैमन खे बाहि लॻी वई हुई जंहिंमहिल मुंहिंजी साइण करबला जी रेत ते सभु यतीम गॾु करे वेठी न जंहिंमहिल असर जो फजर जो आज़ान आयो सैयदनि खे क़ैद कयो वियो असां सभु पहिरीं खां 10 ताईं मजलिसनि ते वञी थकिजी पवंदा आहियूं 11 जी राति छा चवंदा आहियूं अॼु राति आराम कंदासीं पर मां सदक वञा अली जे नथी तो जंहिंजो सफ़र 11 जी राति खां शुरू थियो 11 जो सिज बुलंद थियो बीबीअ जे हथनि में रसियूं पारायूं वयूं गर्दन खे ॿधो वियो जंहिंमहिल बेपलाणनि ओठनि ते सवार कई न साइण खे रोई करे चवेसि थी सजाद बचड़ा काफ़िले खे मक़्तल ॾांहुं गुज़ारिजो रावी लिखे थो जंहिंमहिल सकीना साइण बेपलाणे उठ ते सवार थी न बार बार किरी पई पवे जंहिंमहिल ज़ैनब साइण ॾिठो त हाणे काफ़िलो मक़्तल ॾांहुं गुज़री रहियो आहे न मुंहिंजे साइण पंहिंजो पाण खे लफ़्ज़नि ते गौर कजो रावी लिखे थो फजर खां वठी करे असर ताईं सभु ज़ीनुनि खां ज़मीन ते आया लेकिन ॾाढो औखो लथो हो ज़ैनब जो वीर अब्बास सर न अथसि बाज़ू न अथसि तसवुर कयो इंसान जंहिंमहिल ज़मीन ते वेहंदो आहे पहिरियां पंहिंजा हथ रखंदो मां सदक वञा ज़ैनब जे भाउ तां रावी लिखे थो जंहिंमहिल जीअं अब्बास ज़ीन खां ज़मीन ते आयो 11 मुहर्रम ते ईअं ज़ैनब ज़ीन खां ज़मीन ते हुसैन जे जनाज़े ते किरी कहिड़ाए करे चएसि थी हुसैन हुसैन ॾिसे हा तूं जो मान ज़ैनब जे हथनि में रसियूं पायूं मुंहिंजे साइण जा हथ पसे गर्दन ॿधा इहा ज़ैनब कीअं ज़ीन खां ज़मीन ते आई ॾाढो औखो लथी ज़ुल्जनात रावी लिखे थो जॾहिं सैयद क़ैदू मुकाणे मदीने वापसि विया न कंहिं मौला सजाद खां सवाल कयो चएसि थो मौला सभिनी खां ओखी मंज़िल करबला में किथे हुई मौला चएसि थो बाबे फजर खां असर ताईं जनाज़ा खयां लेकिन किथे एतिरो न रुनो 4 मक़ामनि ते घणो रुनो मौला पुछनि था मौला चए थो मौला कहिड़नि मक़ामनि ते चएसि थो जंहिंमहिल कासिम जो जनाज़ो टुकड़नि में पामाल थी वियो मौला गठड़ी खणी कुल्हे ते ख़ैमनि में आया उन वक़्तु ॾाढो रुनो ॿियो जंहिंमहिल पंहिंजे पुट जवान अकबर जे जनाज़े ते आयो टियों उन वक़्तु जंहिंमहिल अब्बास ज़ीन छॾी न मुंहिंजे मौला रोई करे चयो अब्बास तो ज़ीन छॾी हुसैन जी कमर टुटी वई हर मक़ाम ते
मौला सब्र कयो हुआ। मौला सजाद खां रावी पुछे तो चेस तो मौला शामे गरीबा में जो खैमन के बायूं लगियूं तो सैयदन जा नंढड़ा नंढड़ा ॿार हूंदा। जंहिंमहिल खैमन के बायूं लगियूं करबला जो छा मंज़र हुयो। मुझे मौला जे हथ में तस्बीह हुई। मौला तस्बीह जो धागो टोड़ियो चेस तो हाणे ॿुधा दानो दाणे सां कीअं मिलंदो। चेस तो मौला ॾाढो औखो मिलंदो। मौला रोई करे चेस तो जीअं खेमन खे बाहियूं लॻियूं न सैयदन जा ॿार हिक खेमे मां निकिरी ॿिए में पवनि, ॿिए मां निकिरी टे में पवनि। हर बीबीअ जे चादर में हथ विझी चवनि था मां ॿुधो असांजो कहिड़ो कसूर हो। अमा सब शहीद थी विया ॿुधा असांजो कहिड़ो कसूर हो। अमा असांखे 3 ॾींहं ताईं प्यासो रखियो हुयो। जंहिंमहिल मर्द सभु शहीद थी विया अमा ही असांखे बाहियूं ॾियणो। रावी लिखे तो मौला सजाद खां कंहिं सवाल कयो। चेस तो मौला किताबनि में थो मिले जंहिंमहिल खैमन खे बाहि लॻी न हिक ॿुढड़ी बीबी हुई जेका बार बार हिक खेमे में वञण जी कोशिश पई करे। चई मूंखे ईअं पियो लॻे त हिन जो को कीमती सामान हिन खेमे में रहिजी वियो आहे। मौला सजाद ॾिसी करे चएसि तो तोखे ख़बर आहे उहो कीमती सामान कहिड़ो। चएसि तो मां सोचां पियो सभु जवान शहीद थी वञे, सभु ॿुढड़ा कुथा वञनि, हिन जो कहिड़ो सामान हिन खेमे में आहे। मौला कंधु मथे करे चएसि तो उहा कीमती शइ मां हुयमि। उहा ॿुढड़ी बीबी मुंहिंजी ज़ैनब हुई जेका मूंखे पंहिंजे पुठीअ ते खणी सिरियल खेमे मां ॿाहिरि आई। चएसि तो हर इमाम खे जंहिं महिल इमामत मिलंदी आहे न उहो वक़्तु ख़ुशीअ जो हूंदो आहे, लेकिन ॾाढे औखे वक़्त में मूंखे इमामत मिली। होॾा यतीम थियमि, होॾा इमामत मिली। मुंहिंजे पुफी पहिरियों मसलो खणी आई चए थी सजाद वक़्त जो इमाम ॿुधा त खेमन खां ॿाहिरि निकिरो या सड़ी मरी वञो। हर शहीद खे हिकु हिकु दफ़ो शहीद कयो वियो, लेकिन रवायतनि में मिले थो जहिड़ो शहीद ज़हरा जो लाल थियो न अहिड़ो करबला में को शहीद न थियो। चवनि था उमर सैद उहे घोड़ा घुराया ऑस्ट्रेलिया जा जंहिंजे टापुनि में एतिरो वज़न हुयो। कुझु रवायत 125 किलोग्राम लिखनि था, के 150 लिखनि था। मौला सजाद खां कंहिं सवाल कयो चएसि तो मौला ॿुधो आहे त जंहिं महिल ज़ैनब साइण ज़ीन खां ज़मीन ते आई न त ज़ैनब साइण भाउ जे जंहिं महिल हुसैन मौला ज़ीन खां ज़मीन ते आयो न ज़ैनब साइण भाउ जे वेझो वञी करे हिकु सलामत जॻह पई ॻोल्हे। सजाद मौला पुछेसि तो चएसि तो पुफी छा थी ॻोल्हे। रोई करे चवेसि थी सजाद ॻोल्हियां थी त का अहिड़ी जॻह मिले जिते हुसैन खे बोसो। मौला लिखे तो मौला चवनि था पुफीअ खे का जॻह न मिली। कटल रगुन वटि चुमी ॾेई चए थी हुसैन उहो आहे जंहिंखे अम्मा चकियूं पी पालियो हुयो। मौला सजाद चए तो हर शहीद सौखो दफ़न कयमि। जंहिं महिल न बाबे जी सॼी पासीरी पियो खणा खॿे पासे किरी पई पवे, खॿी पासीरी पियो खणा सॼे पासे किरी पई पवे। मुंहिंजो सलाम आहे उन मौला ते जंहिं अहिड़ो औखो दफ़नायो करबला जो ग़रीब। असां मां पढ़ियो तव्हां ॿुधो, लेकिन मुंहिंजो सलाम आहे वक़्त जे मौला ते जेको अॼु बि ज़ारत नाहिया में रोई करे चए तो मुंहिंजो सलाम आहे मुंहिंजे उन ॾाॾे ते जंहिंखे 3 ॾींहं प्यासो रखी करे क़त्ल कयो हुयो।
मोला चए थो जे महिल मां ईंदमि मां